बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे खिदमत में। दोस्तों अॼु सबक़ 21 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे साइंसी ईजादूं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 21 साइंसी ईजादूं ईमेल। 15 जुलाई 2022 ईस्वी, हैदराबाद सिंध। प्यारा दोस्त, अस्सलामु अलैकुम। उम्मीद त अमी खैरियत सां हूंदा। जीअं त गर्मीअ जी मोकलनि हुजण करे असां मां के पंहिंजनि ॻोठनि ऐं शहरनि में आहिनि त के सैर ऐं तफ़रीह लाइ मुल्क जी उतरें इलाइक़नि ॾांहुं वियल आहिनि। के वरी पंहिंजे मिटनि माइटनि सां मिलण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि ॾांहुं वियल आहिनि। मूं सोचियो त छो न अव्हां खे हाल अहवाल खां वाक़िफ़ कजे, इन करे हीउ ख़त लिखी रहियो आहियां। प्यारा दोस्त, मुंहिंजे हिन ख़त लिखण जो हिकु मक़सदु इहो बि आहे त अव्हां खे जदीद इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ खां आगाह करियां, जंहिं ज़रिए हाणे ख़त लिखी टपाल ज़रिए मोकिलण बजाए ईमेल यानी बरक़ी टपाल कई वञे थी। उन जो पूरो नालो इलेक्ट्रॉनिक मेल आहे। हाणे आम टपाल रस्ते ख़त लिखण जो रवाज आहिस्ते आहिस्ते घटिजी रहियो आहे। आम टपाल ज़रिए पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अज़ीज़नि सां हाल अहवाल करण लाइ ख़त लिखी लिफ़ाफ़े में विझी कंहिं वेझे टपाल जे दॿे में वञी विझणो पवे थो। उन खां पोइ वसूल करण वारे खे पिणु वॾे इंतज़ार खां पोइ ख़त वञी पहुचंदो आहे। ख़त जे जवाब में बि केतिराई ॾींहं लॻियो वञनि, पर हाणे कंप्यूटर टेक्नोलॉजी एतिरी त तरक़ी कई आहे जो अव्हीं पंहिंजे कंप्यूटर तां इंटरनेट ज़रिए कंहिं बि ईमेल एड्रेस तां सिंधीअ में ईमेल मोकिले सघो था, जेका हिक घड़ीअ में अव्हां जे दोस्त या मिट माइट वटि पहुची वञे थी। इन लाइ न अव्हां खे पनो वठिणो पवंदो, न वरी टपाल घर वञिणो पवंदो। अव्हां घर वेठे आसानीअ सां इहो सभु कुझु करे सघो था। उन सां अव्हां जो वक़्तु ऐं ख़र्च बि बची पवंदो। ईमेल वसीले केतिरनि ई ॿोलियुनि में ख़त, दरख़्वास्तूं ऐं इल्मी ॼाण मोकिले या हासिल करे सघिजे थी। ईमेल जी सहूलियत सिंधी ॿोलीअ में पिणु आहे, जंहिं मां शागिर्द, उस्ताद, डॉक्टर, वापारी ऐं ॿियनि शोबनि में कमु कंदड़ माण्हू आसानीअ सां लाभ हासिल करे सघनि था। ईमेल करण खां अॻु ईमेल एड्रेस ऐं हिकिड़ो ॻुझो लफ़्ज़ ठाहिबो आहे, जंहिं खे कंप्यूटर जी ॿोलीअ में पासवर्ड चइबो आहे। मूंखे उमेद आहे त अव्हां खे
ही तरीक़ो निहायत आसान लॻंदो ऐं अव्हां जल्द खां जल्द पंहिंजे कंप्यूटर में सिंधी सॉफ्टवेयर इंस्टॉल करे मूंखे हिन ख़त जो जवाबु ईमेल ज़रिए ॾींदा। आऊं पंहिंजी ईमेल एड्रेस अव्हां ॾांहुं मोकिले रहियो आहियां। पंहिंजनि भाइरनि ऐं दोस्तनि खे मुंहिंजे पारां खोड़ सारा सलाम चवंदा। मूंखे उमेद आहे त असीं हाणे ईमेल ज़रिए हिक ॿिए सां हाल अहिवाल पिया कंदा रहंदासीं। फ़क़ति अव्हां जो दोस्त, हैदराबाद, सिंध।